अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जी अपडेट में हिकु मुख़्तलिफ़ अपडेट्स आहे। अॼु ड्रामा रिव्यू कंदासीं दुलाब जे अचण वारी एपिसोड में। दोस्तों, पहिरियों त मौलू आराइस्तो ई कोन ॾींदा आहिनि ऐं सोडल वारनि खे ज़लील ख़्वार करे छॾींदा आहिनि। होॾां रहज़न जेको आहे दोस्तों, उहो वेलकम कंदो आहे मंसूर खान। जीअं हुनजे उताक ते ईंदो आहे, मंसूर खान सिधी ॻाल्हि कंदो आहे, तव्हांजो महिरबानियूं, तव्हां केस खां हथु खयों ऐं हक़ ऐं सच जो साथ ॾिनो ऐं तव्हां बुराई जी तरफ़ न वियो। रहज़न चवंदो, असांखे अंदाज़ो न हुयो, पर अंदाज़ो लॻो तुंहिंजो केस ख़तमु कराए छॾियोसीं। ऐं मंसूर खान चवंदो, राति ताज़ो मसइलो थियो आहे, शाहनवाज़ खान जे ॻोठ इहो तव्हां कयो आहे। रहज़न चवंदो, असां अहिड़ा कम न कंदा आहियूं, इहे कंहिं ॿिए जो कमु आहे। जे असां कमु कयूं आहे त असां सिधो ई शाहनवाज़ खान खे भटकाए पूरो कयूं हा, पर हीउ वाठिन खे कंहिं ॿिए किरायो आहे। मंसूर खान चवंदो, पोइ इहा पंहिंजी हिकु साज़िश हूंदी तव्हां असांखे फसाइण जी। ऐं होॾां मुराद सोडल खे चवंदो, बाबा का हरकत न आहे करणी, जेसीं ताईं असांजो ठाह नथो थिए। मंसूर खान ठाह कराईंदो ऐं मंसूर खान ठाह जे लाइ रहज़न वारनि ॾे वियो बि आहे। ऐं सोडल खे गुस्सो ईंदो, चवंदो हू असांजी घिटी में अचनि पोइ बि कुझु न कयूं। ऐं मुराद चवंदो, बाबा असांजे घर में बि अचनि रहज़न वारा, पोइ बि कुझु न आहे चवणो, ठाह करिणो आहे। हिते सोडल खे गुस्सो ईंदो, मां त ॿिए कमु ठाहिण जे कम में चकर में हुयुसि, हीउ ठाहिण जे चकर में आहिनि, त पोइ मुंहिंजो कमु न थींदो गुलपरी वारो। अहिड़े हिसाब सां हुनखे वरी गुस्सो ईंदो ऐं शाहनवाज़ खान जी FIR SP कटींदो न आहे, हू DSP धमकी ॾींदो आहे। मां तव्हांखे पोइ किस्त में ॿुधायो, शाहनवाज़ खान कमज़ोर बणिजी वेंदो, पुलिस हुनजो चयो मञंदी ई कोन हाणे।